अवामी जमहूरी पार्टी पारां उत्तर सिंध जी वॾी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे मसइलनि ऐं उन्हनि जी हल बाबति सेमिनार मुनक़िद करायो वियो। सेमिनार जी सदारत AGP जे मरकज़ी सदर अमानुल्लाह शेख कई। सेमिनार में उस्तादनि, शागिर्दनि तोड़े समाजी अॻुवाणनि जे वॾे अंग शिरकत कई। अॻुवाणनि सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त सिंध जी तालीम तबाहीअ जे किनारे ते पहुती आहे। तालीम में मेरिट जी लताड़ कंदे क़ाबिल उस्ताद भर्ती करण बजाए गैर मयारी उस्ताद भर्ती कया पिया वञनि। सॼी सिंध में बेड गवर्नेंस गुड गवर्नेंस अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ई कान्हे, गवर्नेंस ई कान्हे का। हीअ जेका तालीम जी तबाही पई अचे, जेका अकरबा परपरी करप्शन जेका ख़ुदि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया क़बूल कई, त वाकई असां वटि मिसमैनेजमेंट थी आहे। हिकिड़ा अहिड़ा शागिर्द फेल थिया आहिनि सब्जेक्ट में, जेके शागिर्द न रुगो कॉम्पिटेंट आहिनि पर ॿियनि यूनिवर्सिटियुनि में उन्हनि डिग्रियूं वरितियूं आहिनि ऐं उन मां महसूसु ईअं थो थिए त हिते का गड़बड़ थी आहे। ही सिस्टम सॼो सिस्टम चाहे वो प्राइमरी हुजे, सेकेंडरी हुजे, कॉलेज हुजे या यूनिवर्सिटी हुजनि, हाणे इहो ओवरऑलिंग थो घुरे। इहो चाहे थो त इन में नयूं नयूं शयूं अचनि, जिदत अचे ऐं असांजो जेको ॿारु आहे, जेको कंप्यूटर ऐं मोबाइल जो लिटरेट आहे, जेको इंटरनेट यूज़ करे थो, इन जे लाइ फैसिलिटी जेसीं ताईं असां इदारे खे पंहिंजो नथा कयूं, जेसि ताईं इदारे खे कोड ते नथा हलायूं, जेसि ताईं इदारे खे करप्शन नथा कयूं ऐं जेसि ताईं उन्हनि माण्हुनि खे परे नथा कयूं जेके करप्शन में मुलवस आहिनि या इलीगल वेठा आहिनि, तेसि ताईं यूनिवर्सिटी जो सुधारो कोन थी सघंदो। खामियूं हूंदियूं, ग़लतियूं हूंदियूं, उणाहठ बि हूंदी, पर उनजे बावजूदि असां तालीम ॾियूं पिया। उत्तर सिंध में हज़ारें ॿार पढ़नि पिया, 13,000 ॿार आहिनि। सेमिनार में अॻुवाणनि, उस्तादनि तोड़े शागिर्दनि पारां मुतालबो कयो वियो त खैरपुर यूनिवर्सिटी मां सियासी मुदाख़लत ख़तमु कराए मेरिट ते उस्ताद भर्ती कया वञनि। शागिर्द यूनियन खे बहाल कयो वञे। कैमरामैन GMR सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़, सखर।